अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। लोक विसो कमेटी ऑफ पाकिस्तान आर्ट्स काउंसिल कराची पारां सिंध जे नामर लेखक दानिश्वर सियासतदान ऐं कानूनदान अमनल्ला शेख जे लिखियल किताबनि मंझि कीमिया जी महूरती तक़रीब हुसीना मोइनलाल आर्ट्स काउंसिल कराची में मुनक़द कई हुई, जंहिंमें सिंध जे नामर अदीबनि दानिश्वरनि डॉक्टर सुलेमान शेख, मैडम मेहताब अकबर राशिदी, मदद अली सिंधी ऐं पब्लिशर डॉक्टर आफ्ताब बबड़ो अमनल्ला शेख जे लिखियल किताब ऐं शख़्सी ज़िंदगी ते पंहिंजो तफ़सीली ख़्यालु पेश कयो। आख़िर में वेठलनि मां अमनल्ला शेख खां किताब बाबति सवालनि जवाब जी ॾे वठती तक़रीबी समूरी कार्रवाई मॉडरेटर आगाज़ सईद हलाई। अॻवान ख़िताब कंदे चयो त अमनल्ला शेख जो लिखियल किताब हिन सदी जे तारीख़ ब्यास जो मजमू आहे। संदसि जो कयल सियासी ऐं अदबी पोयो तारीख़ में वॾो अहम किरदार जी हैसियत रखे थो। अमनल्ला शेख पंहिंजी सियासी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ पार्टियुनि में रहण जो मक़सदु बयानु कंदे चयो त हू जमहूरियत ऐं चेंज आणणु चाहे पियो, जंहिं करे अॼु ताईं उन नज़रिए सां सड़ाड़ियल आहे। किताब बाबति सुलेमान शेख ॻाल्हाईंदे चयो त हिन किताब खे नौजवान ताईं पहुचाइण लाइ ज़रूरी आहे त इंटरनेट ते आंदो वञे त जीअं ईंदड़ नस्ल इन मां लाभ हासिल करे सघे। आया आसथियाम बारो चा बंगोर में पसी पहर पुनल जी नैसी नैण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाहूं मुकी। अॼु असां जंहिं शख़्सियत जो हिते किताब जी मुहूरत करे रहिया आहियूं, किताबनि मंझि कीमिया, उनजो लेखक जेको आहे, मां सम्झां थो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे, पर पोइ बि उनजो मां मुख़्तसर तारीफ़ तव्हांजे आॾो पेश कंदुसि त जीअं असांजा नवां दोस्त उनजी शख़्सियत खां वाक़ुफ़ु थी सघनि। साईं, मुंहिंजा किताब अञा दग में आहिनि जेके अचनि था मुहूरत जे लाइ, तेसि ताईं इन सॼे प्रोग्राम जी कार्रवाई खे शुरूआति कयूं था। मां मुख़्तसिर जेको आहे त थोरो तवील 5-6 मिंटनि जो अमाला साहब जो जेको तारीफ़ आहे उहो मां ज़रूरु चाहींदुसि त तव्हां सां शेयर कयां। अमाला शेख साहब 15 सेप्टेंबर 1949 ते लाड़काने जे मर्दमखेज़ मिटीअ मां पैदा थियो ऐं नंढपण में प्राइमरी स्कूल ॻोठ धड़ी ऐं हाई स्कूल जी तइलीम गवर्नमेंट हाई स्कूल में, उनखां पोइ BSc गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणो ऐं उते 1971 में शागिर्द यूनियन जा सदर बि थिया। अमाला शेख साहब मुतहरक सियासी तौर वन यूनिट जे तहरीक में थिया। अच्छा, उहा वन यूनिट जी तहरीक उन वक़्तु हुई जॾहिं याया जी मार्शल लॻल हुई ऐं उन तहरीक में सरगर्म हुअण जे हवाले सां अमाला साहब, उन सां गॾु ग़ुलाम अकबर भुट्टो, मेहर हुसैन शाह, असदुल्ला शेख, इन्हनि खे 12 महीना क़ैद जी सज़ा मिली ऐं हुननि जेल में उहो कटियो। पर सिलसिलो इहो थियो त 6 महीननि में ई याया ख़ान सरेंडर कयो ऐं वन यूनिट टुटो त 6 महीना जेकी सज़ा काटे अमाला साहब ऐं उनजा ॿिया साथी हिते जेल मां ॿाहिरि निकिरी आया। वरी उन खां पोइ 1972 में ॿोलीअ वारे फ़सादनि में वरी साईं खे जेल जो रुख़ करणो पियो। उन दौर में बदनाम ज़माना SP मोहम्मद पिंजल, जेको भुट्टे साहब खे बि अरेस्ट कयो हुई, ऐं भुट्टे साहब चयो त तूं मूंखे सुञाणी थो? हुन चयो, हा साईं, मां तव्हांखे सुञाणां थो। चए, पोइ मूंखे कीअं ॿधो हुई? कि हाणे हुकुम कयो त कंहिंखे ॿधणो आहे। त उहो मोहम्मद पिंजल अमाला साहब जो सख़्तु मुखालिफ़ हुयो। हुन चयो त जेकॾहिं अमाला शेख गिरफ़्तार नथो थिए त उनजे माउ खे, उनजे पीउ खे, उनजे घर भातियुनि खे या उनजे मिट माइटनि खे असां गिरफ़्तार कंदासीं। पर अमाला साहब गिरफ़्तारी ॾेई छॾी। 1973 में जॾहिं हू वरी आइन ख़िलाफ़ वॾे में वॾो जेको मुज़ाहिरो थियो सिंध यूनिवर्सिटीअ में, उन वक़्तु अमाला साहब सिंध यूनिवर्सिटीअ में MSc करणु वियो त उते हफ़ीज़ पीरज़ादो खे जॾहिं यूनिवर्सिटीअ तरफ़ां डायरेक्टरेट जी एज़ाज़ी डिग्री ॾिनी वई त उन मज़ाहमती तहरीक में शरीक थिया। उन तहरीक जो सरमाण इस्माइल वसाण हुयो, जंहिं हफ़ीज़ पीरज़ादो खे चंबाड़ हणी हुई। उन वाक़े में इस्माइल वसाण, शाह मोहम्मद शाह, सिकंदर भंगवार, अमाला शेख 10 सालनि ताईं रस्टिगेट थिया। जंहिंखां पोइ यूनिवर्सिटीअ तरफ़ां इहो शर्त विधो वियो त जेको माफ़ीनामो लिखी ॾींदो उनजी सज़ा माफ़ कई वेंदी
जेका मदद अली सिंधी साहब, शाह मोहम्मद शाह, इस्माइल वसाण, अमाला शेख क़बूल कोन कई ऐं अमाला शेख साहब तइलीम अध में छॾे लाड़काणो रवानो थी वियो। ऐं जॾहिं लाड़काणे में पहुतो त सिंध जे हिकु महान शख़्सियत सोभे ज्ञानचंदाणी जी सोबत में अची संदसि मशवरे ते वकालत जी डिग्री वठण ख़ातिर लॉ कॉलेज लाड़काणे में दाख़िला वरिती। उन दौरान अमाला शेख मुख़्तलिफ़ सियासी प्लेटफॉर्म ते मुतहरक रहंदे कंहिं बि सियासी पार्टी सां फिल वक़्त लाॻापियल न हुयो। पर 1971 में जॾहिं साईं GM सैयद साहब GS महाज जो बुनियाद कराची हैदर मंज़िल ते विधो त उन में पहिरियों शख़्स अमाला साहब हो जंहिं शिरकत कई ऐं GS महाज खे ज्वाइन कयो। उन ज़माने में ई GM सैयद जी सिंध स्टूडेंट फेडरेशन ठही त उन्हनि जे पहिरीं कैबिनेट में अमाला शेख साहब वाइस प्रेसिडेंट तौर मुतहरिक रहियो। संदसि लाड़ो लिखण पढ़ण सां पिणु रहियो। जॾहिं 1975 में लॉ जी डिग्री वरिती त पहिरियों सोभे ज्ञानचंदाणी साहब जे असिस्टेंट तौर कमु कयो। अच्छा, उन ज़माने में हिन मुल्क में वरी PNA जी तहरीक शुरू थी वई त अमाला शेख ख़िलाफ़ वारंट निकिता। उन ज़माने में लाड़काणे मां साईं कराची अची साईं GM सैयद जे चवण ते रहिया। साईं GM सैयद उन वक़्तु हॉस्पिटल में हॉस्पिटलाइज़ हुआ। जेसि ताईं उहा तारीख़ ख़तमु न थी तेसि ताईं अमाला शेख साहब जेको हुया साईं GM सैयद सां उते गॾु रहिया। ऐं उन ज़माने में ई अमाला शेख, शाह मोहम्मद शाह, इस्माइल वसाण, कमर राजपर ऐं ॿिया दोस्त NDP में शामिल थिया। उन वक़्तु NDP जो सरबराह सरदार शेरबाज़ मज़ारी हुयो। पर NDP पश्तो ऐं बलोच तज़ादनि जे करे ॿिनि हिसनि में विराइजी वई। हिकु धुर जो पाकिस्तान नेशनल पार्टी जे नाव सां ठही जंहिंजो सरबराह मीर गौस बख्श बिज़न जो हुयो। उन ज़माने में पाकिस्तान नेशनल पार्टी जी स्टैंडिंग कमेटीअ में अमाला शेख साहब खे शामिल कयो वियो ऐं आख़िर ताईं उन पार्टीअ में रहियो। जॾहिं बिज़न जो साहब जी तबियत बिल्कुलु नासाज़ थी ऐं हुन सम्झो त बचण जो को आसरो कोन्हे त पोइ हुन अमाला साहब खे कराची घुराए चयो त हिन पार्टीअ जी क़यादत तूं संभाल। त हिते अमाला शेख साहब हुननि खे चयो त मूंखां इलाही सीनियर माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे तव्हां पार्टी जी क़यादत ॾियो। त बिज़न जे साहब चयो त मां पंहिंजे पार्टी जी क़यादत पंहिंजे दूर रस सियासी निगाह सां ॾिसां थो त हिकिड़ी मिडिल क्लास में कन्वर्ट थिए थी ऐं मिडिल क्लास जे सरबराह तौर तव्हां ई बहितर हिन जी लीडरशिप करे सघो था। ऐं उन वक़्तु अमाला शेख साहब उन जो सरबराह थियो। ऐं 1999 में जॾहिं वरी उन पार्टी जूं चूंडियूं करायूं वयूं त नेशनल पार्टीअ में वरी धड़ाबंधन थी वई ऐं पार्टी ॿिनि हिसनि में विराइजी वई। हिकु धड़े जो सरबराह मीर बिज़न जो ऐं ॿिए धड़े जो सरबराह हफ़ीज़ पीरज़ादो थियो। इन करे शेख साहब पाकिस्तान नेशनल पार्टीअ खां पासीरो थी वियो। अमाला शेख जो सफ़र ईअं मुतहरक रहणु लॻो त हिन किताब पढ़णु ऐं लिखण ते ध्यानु ॾिनो। उन वक़्तु अख़बारनि में कॉलम लिखणु लॻो। उन ज़माने में ई पंहिंजी वकालत में बि मसरूफ़ रहियो। उन ज़माने में 1977 में सिंध डेमोक्रेटिक पार्टी जो बुनियादु पियो जंहिंजो सदर यूसुफ लगारी, जनरल सेक्रेटरी काज़ी इब्रार ऐं वाइस प्रेसिडेंट अमाला शेख साहब जन थिया। उहा बि पार्टी अंदरूनी तज़ादनि जे करे न हली सघी ऐं ज़वाल पसीर थी वई। 2006 में अमाला शेख साहब कराची में मुकमल तौर शिफ्ट थी आयो ऐं वकालत सां गॾु इल्मी, अदबी ऐं फ़िक्री गॾिजाणनि में शिरकत कंदो रहियो ऐं सियासत खां बिल्कुलु परे रहियो। ऐं वरी सियासत खां रुख़ रखी 2015 में अवामी जमहूरी पार्टी AGP ज्वाइन कई ऐं AGP में 2 सालनि खां पोइ हू उन पार्टी जो सदर थियो। पर उन में बि जेके इंटरनली तज़ादनि जे करे अमाला शेख पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां गॾु AGP खे ख़ुदा हाफ़िज़ चई हलियो आयो। किताबनि जो ज़िक्र कयां त संदसि लिखण जे खाते में संदसि 12 किताब आहिनि जिन जा तफ़सील
ॾियण खां बहितर आहे त अॼु कंहिं जंहिं किताब जी महूरत आहे किताबनि मंझि कीमिया, उहो संदसि 100 खनि किताब पढ़ण खां पोइ उन में 21 किताबनि ते तबसरो लिखियलु आहे। उहो किताब ख़ासि तौर नौजवान नई पीढ़ीअ लाइ आहे। जीअं हिन किताब खे पढ़ण जा रुझान नौजवाननि में पैदा थियनि, जंहिंमें नंढा नंढा तबसरा हुया। अमाला शेख साहब इहो चयो त अॼु जो नौजवान जेको किताबनि खां पासे थी वियो आहे, उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त छाट करे उन्हनि किताबनि जो तफ़सील उन में लिखिजे। ऐं इहो सफ़र साईं जो अञा ताईं जारी आहे। गुज़ारिश कंदुसि डॉक्टर आफ्ताब अवड़ो साहब जिन खे सॉरी त हू अची स्टेज ॾो थी हू ॾींहुं ऐं हिकिड़े रुगो नंढड़े इशारे ते साईं लिखियो पंहिंजो पीर हुसामुद्दीन राजदी या साईं पंहिंजे अलीमंद राजदी जेको लिखियो छा त हिकिड़ो नसर जो असांखे MA में अॼु ताईं मिसाली नसर कीअं थींदो आहे उहो इहो किताबु पढ़ाईंदा आहिनि। उहे ॾींहं उहे शींहं त साईं इनखे जदीद दौर जी जेका तारीख़ आहे, न रुगो हिते सिंध इन बड़ पासे में यूरोप में जेके हलचलूं हलंदियूं रहियूं हिंदुस्तान में, उन जे बारे में जेके किताब हुया जिन जो कंहिं न कंहिं तरीक़े सां लिंक या रास्तो सिंध सां जुड़े पियो, उन्हनि सभिनी खे साईं सहेड़े ऐं हिकिड़ो गुलदस्तो जोड़ियो आहे। ऐं उन में उहे शयूं आंदियूं आहिनि जेके असांजे नौजवाननि खे लाज़मी पढ़णु घुरिजनि। मसइलन मूं जेको हिन में पंहिंजे मां अॻ में 4 लफ़्ज़ लिखिया हुआ, उन में मूं इहो ॼाणायो हो त जेकॾहिं पंहिंजो हेठिया किताब जेके हिन में ज़िक्र कयल आहिनि, सिंध जी अज़मत, सिंध जा सूर, नई सिंध लाइ जदोजहद, विरांङे जा वढ, ख़ुदा ख़ातिर जंग, सिंध में ऑफिसर शाही जा कलूर, शहादत जी मुंद, सिंध जी बम्बई खां जुदाई, सिंध बचायो, बर आज़म बचायो, फरियाद सिंध, जनाब, हिंदुस्तान, विरहाङो ऐं आज़ादी, सिंध जूं सल्तनतूं, फ़ौजी कारपोरेशन। हाणे इहे अहिड़ा किताब आहिनि जेके वॾी जुरत ऐं हिमत सां लिखिया विया आहिनि ऐं घणे क़दुरु बिल्कुलु ख़ातिरी सां चई सघिजे थो इन्हनि जे मुताले खां पोइ त हिननि खे मटाकूं कोन्हनि। दरअसल कंहिं न कंहिं का करारदाद, कंहिं न कंहिं मेमोरेंडम, कंहिं यादाश्त, कंहिं सेमिनार में कयल ॻाल्हियूं, पढ़ियल इहे मुक़दमा ऐं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके हक़ीक़त ते मबनी आहिनि। मसइलन हिन में जेको आहे पीर अलीमंद राजदी हिनखे सिकंदर हयात खे जेको हुनजो उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं पंजाब जो चीफ हुयो, उनखे साईं सलाह ॾिनी पीर साहिबु भला जो माण्हू सभिनी सां हली सघंदो हो, हुन में एतिरी सलाहियत हुई जो जनाह सां बि ॻाल्हाए सघंदो, नेहरू सां बि ॻाल्हाए सघंदो, ॿियनि सां बि ॻाल्हाए सघंदो, उहो त पंहिंजे दौर ते सभु माण्हू। सो उन सिकंदर हयात खे चयो त साईं हिन ॻाल्हि इहा आहे त पंजाबी त असां काफ़ी ते सेट कया आहिनि, मां हुननि खे पघार इहो नौकरियूं ॾियनि था, तव्हां बि महिरबानी करे हिते कुझु सिंधी माण्हू जेके इंटेलेक्चुअल आहिनि, जेके सम्झदार आहिनि, जिन सां असांजी कुर्बत आहे ऐं असांजे सां सहेड़ियल आहिनि, उन्हनि खे नौकरियूं ॾियूं। त हुन पूरी ॻाल्हि बि कान ॿुधी पह चयईं त अहिड़ो कुधो कमु मूंखां न थींदो। यानी उन दौर में बि हुननि नाबरी वारी हिकिड़ो बि माण्हू असांजो खणण लाइ बर्दाश्त कोन इहो राज़ी न हा। अहिड़े नमूने सां जेके दौर जूं आहिनि, मां किताब जेको पढ़ी वियुसि, इहे साईं जेके सूर ऐं वढ आहिनि, ॿुधो साईं, उहो ई सम्झंदो अंदरि जनी अधु डूंगर सही ॾोरींदियूं। ॿुधो साईं, सही हे सूर जा किसा आहिनि, सूरनि जा उदमान, तारीख़ जी तवातर आहे ऐं ज़ाहिर आहे जॾहिं तारीख़ जो ज़िक्र कबो त शिरकत त लाज़मी घटि हूंदी। असां अञा ताईं शाइरी जे महवर ऐं तसवर में चुमिया पिया आहियूं। फ़लसफ़े तारीख़, निज तारीख़ जेका असांखे बाक़ाइदे शौर सां नौजवान माण्हुनि खे नई नसुल खे मथे शौर सां खणी वञे, ओॾो असांजो रुझान न ठहियो आहे। मूंखे ख़ातिरी आहे त हीअ किताबु जीअं जीअं माशा अल्लाह मां इहो पंहिंजो बतौर चेयरमैन या फ़ख्र सां ॻाल्हि थो कयां त किताबु
खपी वियो आहे, हाणे वरी ॿियो एडिशन आणणु पवंदो। हीअ कापी जेका मां उतां हासिलु कई सो उहो कंहिं तरीक़े सां हासिलु कई कि भई रिज़ल्ट 15-20 किताब पिया चका कंहिं माण्हू जी फरमाइश मोकिलणा। मां चयो बाबा तूं हिकिड़ी कापी त कढी ॾियो मूंखे, मां ॾिसां त सही घर में जेका पियल हुई उहा मूंखे न मिली सघी। त साईं मुंहिंजा मां ख़ातिरी सां थो चवां हीअ किताबु जिते जिते वेंदो बाहि ॿारींदो, ॿरण ॿारींदो, का सुजाॻी जी सोच पैदा कंदो, का कशिश पैदा कंदो, तारीख़ ॾांहुं रुझान पैदा कंदो। माण्हुनि में जॾहिं तारीख़ी शऊर अचे थो न साईं त पोइ इनकलाब बि अचनि था ऐं पंहिंजो समाज तरक़ीब करे थो, वॾियूं बिखूं खणे थो ऐं माशरो अॻिते वधे थो। सभिनी जी महिरबानी, ख़ासि तौर ते साईं अमानुल्लाह शेख या दोस्त जेके आहिनि मुंहिंजा मोहतरम हस्तियूं, मानवारी मैडम महताब अकबर राजती ऐं साईं सुलेमान शेख साहब, साईं बदर सिंधी साहब, इन्हनि सभिनी जे लाइ मां जेकर ईअं चवां तंहिं शेख खे शाबाश जंहिं मान वारा मेड़िया, तव्हांजी महिरबानी लख लाख। थैंक यू। महिरबानी साईं अबड़ो साहब। ए धरती छा छा तव्हां ॿुधी मूं तुंहिंजे वाके वाके में, ए धरती छा छा तव्हां तस्वीर ॾिठी अॼु भिट धणीअ जे खाके में। ऐं गुज़ारिश कंदुसि, मूं पहिरियों ई ज़िक्र कयो त हिन अहद जो हिकिड़ो उहो नाम जेको सहाफ़त जे हवाले सां, सियासत जे हवाले सां, अदब जे हवाले सां पंहिंजे जहद जो वॾो माण्हू आहे। मदद अली सिंधी साहब जिन खे गुज़ारिश आहे त उहे महिरबानी करे अचनि ऐं लोक वर्सो कमेटी तरफ़ां तव्हांजी आजियां सूदो अमाला साहब जा पुराणा सियासी साथी ऐं पर्सनल दोस्त रहिया आहिनि। उन बेसिकली हुन पोइ बाद में मूंखे बि हथु चढ़ियो, मूं पढ़ियो। नैनीताल मां हिकिड़ो मज़मून लिखियो हुयईं 1947 में, जेको संदसि नाले सां कुर्बानी अख़बार में शाया थियो। उन में उन लिखियो हो त सिंध में मैदनी ज़ख़ीरा आहिनि, जेतिरियूं शयूं आहिनि, इन करे सिंध खे बजाए मुस्लिम लीग कांग्रेस खे अलॻि थी पंहिंजी हैसियत ठाहिणु खपे। उहो ख़तु ॾाढो वॾो तारीख़ी हो। सो ईअं ई यादि आयो त अली मोहम्मद राजतीअ जे फ़रियाद सिंध जो मन में ज़िक्र आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जयरामदास दौलतराम 1968 में हिकिड़ो किताबु लिखियो हो ब्यूरोक्रेसी। मां ब्यूरोक्रेट आहियो, पर उन वक़्तु ब्यूरोक्रेसी ते शायदि मुंहिंजे ख़्याल में प्रॉब्लम हूंदा हुआ। त उन किताब, उहो मूं बि किताब अहिड़ो कोन पढ़ियो। उन किताब जो बि साईं बहितर न हो त इहो किताबु सॼो तर्जुमो थी वञे हा त बहितर हो। हाणे सिंध में क़ौमी अदब जी शुरूआति थोरो आउं ॻाल्हाईंदुसि, वधीक टाइम वठंदुसि। त सिंध में क़ौमी सियासत जी इब्तिदा करण वारो ऑनरेबल ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी, जंहिं हैदराबाद में ई जयरामदास दौलतराम, शेख अब्दुल मजीद सिंधी, तीरथ वसंत, जेठमल परसराम हिकिड़ो जमगटो ठाहियईं क़ौमी। ऐं हरचंद राय विशनदास, यानी कांग्रेस जो 1970 में जेको इजलास थियो आहे सूरत में, त उन में बि रईस बुरगड़ी वियो आहे। आउं सम्झां थो त इन शयुनि सां हुन माण्हू जी सियासी बसीरत जी ख़बर थी पवे। ऐं जयरामदास दौलतराम उन जो शागिर्द हो। हुन में हिन किताब में उन सिंध में ऑफिसर शाही इंतिज़ामिया जा कुझु नक्शो निगार, तमामु हिकिड़ो बहितरीनु किताबु आहे। आउं सम्झां थो त न इहो किताबु जेकॾहिं सॼो शाये थी वञे, इहो अंग्रेज़ी में आहे, पर इन जो तर्जुमो जेकॾहिं अची वञे त ख़बर पइजी सघे थी। छाकाणि त हिन में रईस ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ीअ उन ज़माने में बम्बई काउंसिल में इहा पिटीशन विधी हुई त सिंध में ज़ुल्म आहे ज़मीन कामोरनि जो उन्हनि खां रसाई थी वरिती वञे, उन्हनि खां कमु थो वरितो वञे। त ब्रिटिशर्स पोइ बम्बई काउंसिल हिकिड़ी कमेटी ठाही आहे। उन कमेटी में शायदियूं थियूं आहिनि। उन में रईस ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ीअ खां सवाल कयो वियो आहे त भाई तूं ॿुधाए त ही कहिड़ी मुसीबत आहे। ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी साहिबु उन जो जवाबु ॾिनो आहे। उहो चवे थो त इहा ॻाल्हि सचपच हक़ीक़त आहे त जॾहिं बि ज़िले जो आला अमलदार मंज़िल अंदाज़ थो थिए त संदसि वास्तो आम लोकनि सां कोन थो पवे, पर उहे वॾेरनि जे चई जेको आहे सो कमु था वठनि। हीअ डिघी तकीर आहे।
त हाणे हीउ 1968 में छपियो आहे। माना सिंध जे क़ौमी सियासी अदब जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त हीउ जहिड़ो धीरमदास दौलतराम जो किताबु पहिरियों किताबु आहे। सिंध में क़ौमी ऐं सियासी अदब जी पाकिस्तान अॻु शुरूआति कंदड़ कम्यूनिस्ट पार्टी, कांग्रेस, मुस्लिम लीग हुआ, जिन मुख़्तलिफ़ किताब छपिया पे पंहिंजे पंहिंजे लाइ। हाणे जीअं अली मोहम्मद राशिदी जो पाण ज़िक्र कयो, अली मोहम्मद राशिदी उन ज़माने में हिकिड़ो किताबु ॿिए जे नाले में लिखियो हुई। इहो लिखियो हुई 1930 में। किताब जो अमाला ज़िक्र कयो आहे त हीउ किताबु 1983 में छपियो आहे, पर इहो बेसिकली किताब जो ॿियो छापो आहे। पहिरियों किताबु छपियो आहे 1930 में ऐं अली मोहम्मद राशिदी लिखियो सफरिंग फॉर सिंध। अमाला साहिबु इन जी थोरी तस्दीक कजो। इहो किताबु जेको आहे सो छपियो आहे पहिरीं 1930 में खोड़े जे नाले सां, अयूब खोड़े नाले सां, जेको तव्हां हिन में शामिलु कयो आहे, सफरिंग फॉर सिंध। पर इहो छपियो 1930 में आहे, लिखियो अली मोहम्मद राशिदी हो। अयूब खोड़े जेको आहे वरी जॾहिं 1933 में गोलमेज़ कॉन्फ्रेंस में वियो त उते इहा वञी तक़रीर कई हुई सिंध जे बम्बई खां आज़ादीअ लाइ। पर घटि माण्हुनि खे इहा ख़बर आहे त अंग्रेज़नि अॻे फ़ैसिलो करे छॾियो त हिंदुस्तान जो विरहाङो करिणो आहे ऐं असांखे जेको आहे सो सिंध खे बम्बई खां अलॻि करिणो आहे। हाणे हिन में जेके बि किताब आहिनि, हिन में केतिरा जादी नई सिंध लाइ जदोजहद जो बि ज़िक्र आहे। नई सिंध लाइ जदोजहद बि साईं जेम्स जो पहिरियों सियासी किताबु आहे इहो, स्ट्रगल फॉर न्यू सिंध, जंहिंजो अंग्रेज़ी जेको हशू केवलरामणी लिखियो ऐं तर्जुमो वरी 1950 में उस्मान डीपलाई शाये कयो। त आऊं असल में हिन किताब में ख़ुदि आफ्ताब साहिबु फुट नोट जी ज़रूरत आहे त जीअं माण्हू ख़बर पवे। जीअं मां तव्हांखे ॿुधायां पियो, हाणे विरहाङे जा वढ कविता पंजाबी हिकिड़ी आहे, उनजो बि आहे किताबु। पर ॿियो बि हिकिड़ो किताबु हाणे फरियाद सिंध जो बि साईं जे नाले लिखियलु आहे, पीर अली मोहम्मद राशिदी, पर नालो किताब ते लिखियलु कोन्हे। इहो 47 में छपियो आहे कुर्बानी प्रेस मां। तो हिन किताब में जेकॾहिं फुटनोट हुजनि आउं सम्झां थो त वधीक थी सघे थो। हिकिड़ो ॿियो बि किताबु आहे जेको सिंध जा सूर, इहा बि का माई अंग्रेज़ाणी हुई, उन को अंग्रेज़ी में छपियो आहे। पर बेसिकली ही किताब तर्जुमा थियणु खपनि जेके अंग्रेज़ी में आहिनि। असुल ॻाल्हि जेका तव्हां चवंदा आहियो न इब्राहिम जो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन तरफ़ां, त तर्जुमो जेको आहे सो उहो अचणु ज़रूरी आहे। हाणे इहे किताब अचणु खपनि ऐं मां सम्झां थो त अमाला जेका महिनत कई आहे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। अञा केतिरा माण्हू मूंखे विसरनि था। तीरथ वसंत विसरे थो, जेठमल परसराम विसरे थो, पीर अली मोहम्मद राशिदीअ मूं तव्हां सां ज़िक्र कयो, हुसाम दीन आहे। वॾी ॻाल्हि त मां आख़िरी ॻाल्हि करियां त 1917 में 2 अख़बारूं निकितियूं हैदराबाद मां। हिकिड़ी हिंदवासी जेठमल परसराम जी, उनखे ॾियाराम गिदुमल कंदो हो सपोर्ट। ॿी अलमीन अख़बार जेका ग़ुलाम मोहम्मद घुरगड़ी कढी हुई, शेख अब्दुल मजीद सिंधी उनजो एडिटर हो। इन्हनि अख़बारुनि में बि सियासी मज़मून शाये थींदा हुआ। इहो सभु मवाद सिंधालाजी में अल वहीद जा समूरा पर्चा वरिता विया हुआ ऐं अञा ताईं उहे पर्चा, हाणे का मुसीबत आहे त ॻाल्हायूं था त पोइ त बाहि थी ॿरे, अञा ताईं उहे पर्चा उते उते पिया आहिनि। यानी 1920 में अल वहीद निकिती जाफ़रानी साहिबु ऐं 1955 में ख़ान बहादुर अयूब खोड़े उनखे नीलाम करे बंदि करे छॾियो। उन अख़बार जा समूरो फाइल सिंधालाजी में पियो आहे। जेसीं ताईं माज़ी क़रीब ते को किताबु लिखण लाइ हाणे तव्हांखे तारीख़ खपे, सबूत खपे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त भाई हीउ जेको खोड़े जो किताबु इहो छपियो आहे, इवन जेको हेठां जेका तारीख़ पई आहे उहा मूं ते लिखी छॾी आहे त कहिड़ी तारीख़ ते हिन किताब जो प्रीफेस अयूब खोड़े नाले में लाड़काणे मां 5 मई 1930 ते इहो लिखियो वियो आहे। त हाणे वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू हाणे जीअं हाणे गोलमेज़ कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि थी, आख़िरी ॻाल्हि कंदुसि। गोलमेज़ कॉन्फ्रेंस में मूंखे रबानी साहिबु ॻाल्हि कई हुई, उनखे वाजिद अली ॿुधायो जेको फॉरेन मिनिस्टर हो, त चई जॾहिं गोलमेज़ कॉन्फ्रेंस थी त उहो अयूब खोड़े तक़रीर कई। उनजे मुक़ाबले में छबलाणी जेको प्रोफेसर हचमत राय लेखराज छबलाणी जंहिं इकनॉमी ऑफ सिंध जो सिराज तर्जुमो उनजी तक़रीर कई। जी तक़रीर कई त धोई छॾी, या ॾाढो ग़मगीन थी वियुसि।
त मूंखे सर ज़फ़रुल्ला ख़ान आगा ख़ान जो, छाकाणि जनाब हुन में आगा ख़ान बि घणेई माण्हू आहे, त हुनखे सर ज़फ़रुल्ला खे चई, सर ज़फ़रुल्ला चयो तुंहिंजो मुंहुं छो लथो पियो आहे वाजिद अली, जे साईं कहर थी वियो न ॼट वॾेरे ॻाल्हायो च सघियो कोन, हुन छबलाणी त धोई छॾियो, चई बाबा फ़िक्र न कर, अंग्रेज़नि फ़ैसिलो करे छॾियो आहे त सिंध खे बम्बई खां आज़ादु कंदा, तव्हांजी वॾी महिरबानी। अची त मुंहिंजे उमास में आ, छो त राति ॿी कान ईंदी, कॾहिं बि तोते द्वार दिलि जा न ॿूटवा तूं भली हली आ, कॾहिं बि तोते द्वार दिलि जा न ॿूटवा तूं भली हली आ, बलड़काला तॾहिं बि हूंदा मथां चए आजियां न थींदी। ऐं आजियां कंदुसि हिन वक़्तु सिंध जी घण रुकी शख़्सियत मैडम महताब अकबर राजती जन जी, त हू अचनि ऐं पंहिंजो इज़हार ख़्यालु करनि। आफ़्ताब वणंदड़ आहे जो माण्हू खे सोचणो थो पए त किताबनि में कहिड़ी कीमिया हूंदी, किताब किताब हूंदो आहे, पढ़ो, दिलि चवेव त पढ़ो, दिलि न चवेव त न पढ़ो, पर अॼुकल्ह ॿियनि सबबनि जे करे किताब नथो पढ़जे। हिकिड़ो त असां सभु टेक्नोलॉजीअ में ॾाढो होशियारु थी विया आहियूं, हर को चवंदो हथ में जो फ़ोन आहे, टेक्नोलॉजी आहे, असांखे अचे थो, मूंखे त अञा पंहिंजो फ़ोन ई सम्झ में कोन ईंदो आहे, सची ॻाल्हि त इहा आहे। एतिरियूं एप्लीकेशन्स हूंदियूं आहिनि, एतिरियूं शयूं हूंदियूं आहिनि जो घड़ी घड़ी पुट खे सॾणो पवंदो आहे, अबा हे कीअं थो थिए, हे कीअं थींदो, हिनखे हीअं सम्झाए, मूंखां त मुंहिंजी पोटी होशियारु आहे जेका अचे असांखे गाइड कंदी, पर उहा हर दौर जी इहा हक़ीक़त आहे। अॼु खां 50 साल अॻु में कंहिं पे सोचियो त असां हिते हूंदासीं, उहो दौर उन महिल जो जदीद दौर हुयो, ऐं सभिनी खां वॾी हक़ीक़त इहा आहे त जेको बि ज़मानो अचे उनखे धिकारियो न, रिज़िस्ट न कयो, क़बूल कयो, छो त वक़्तु तव्हांखे छॾे अॻिते लंघे वेंदो, तव्हांजे लाइ कोन थो बीहे, ऐं टेक्नोलॉजी जेका आहे उहा पंहिंजो रस्तो ॻोल्हे थी रहे, ऐं जेकॾहिं उहा आहे त उन खां सां तव्हांजो गुज़र कोन्हे, तव्हांखे उन सां गॾु हलणो थो पए। हिकिड़े सेकेंड में अलाए छा जो छा थी थो वञे, ऐं जेकॾहिं तव्हां रिज़िस्ट कंदव न न इहो ॿुधिणो न आहे, इहो ॾिसणो न आहे, इनखे सम्झणो न आहे, सिखणो कोन्हे, त पोइ एज़ यूजुअल जीअं असांजे हिन सूबे जी ऐं माण्हुनि जी हालत आहे, असां अलाए किथे हूंदासीं। त पहिरीं ॻाल्हि त किताब ऐं पढ़िजे, ऐं पढ़ण लाइ इहो तव्हां पंहिंजे आस पास ॾिसो त तव्हांजो नओं नस्ल किथे थो आहे। घणा स्कूल आहिनि जंहिंमें मास्तर साहिबान पंहिंजी ड्यूटीअ ते वञनि था, केतिरा अहिड़ा उस्ताद आहिनि जेके आमादा था कनि पंहिंजे स्टूडेंट्स खे त पढ़ो। असांजो नौजवान किताब छो पढ़े ऐं कहिड़ो किताब पढ़े? हाणे हीउ जेको किताबु आहे इहो तव्हांखे ईअं खणी सम्झो त हिकु सदीअ जी तारीख़ जो हिकिड़ो जाइज़ो आहे, ऐं उहो जाइज़ो इहे 21 किताबनि में आहे, ऐं उन्हनि 21 किताबनि में बर सग़ीर जी तारीख़ आहे, सिंध जी तारीख़ आहे, सिंध जा इशूज़ कहिड़ा आहिनि, मसइला कहिड़ा आहिनि, असां किथे किथे कीअं विढ़िया आहियूं, सिंध कहिड़े नमूने सां रेज़िस्ट कयो आहे, कहिड़े नमूने सां पाण खे पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी ज़मीन खे, पंहिंजे पाणीअ खे बचाइण जी कोशिशि कंदी रही आहे। कहिड़ा उहे नौजवान हुआ जिन मुहादो अटकायो हो उन वक़्त जी इस्टेब्लिशमेंट सां। हिकिड़ो वॾो सफ़र आहे, ऐं अॼु जेके असां हिते वेठा आहियूं उहे माण्हू आहिनि जिन जो लॻे थो त किताब सां इश्क़ आहे, लफ़्ज़ सां इश्क़ आहे,
हर्फ़ सां इश्क़ आहे। मां केॾी महिल सोचींदी आहियां असांजे रेडियो जा ड्रामा, असांजे रेडियो जा डिस्कशन, असांजा टीवीअ जा प्रोग्राम हूंदा यूट्यूब ते हिते हुते, पर जेको आवाज़ आहे उहो ग़ाइब थो थी वञे, पर लफ़्ज़ जेको लिखिजी वियो ऐं छपिजी वियो उहो बाक़ी थो रहे। इहा किताब जी अहमियत आहे। हाणे हिन में जेके किताब आहिनि उहे ॿिनि ॿोलियुनि में आहिनि, हिकिड़ो अंग्रेज़ीअ में आहिनि, सिंधीअ में आहिनि। हाणे अंग्रेज़ी असांखे त कोन थी अचे, पोइ छा कयूं, तर्जुमो कयो। ऐं मां हर पंहिंजे प्रोग्राम में चवंदी आहियां, बाबा रेज़ोल्यूशन पास करायो हुयमि सिंध असेंबलीअ मां त तव्हां ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन खोलियो, ठाहियो, इब्राहिम जोए जे नाले सां ठाहियो, चलो उन जे नाले सां न ठाहियो, जंहिंजे बि नाले सां ठाहियो। नालो अॼुकल्ह अहमियत थो रखे न, रोड जो नालो, फलाणे जो नालो, टीरे जो नालो, 15 नाला, 10 यूनिवर्सिटीज़ सभु आहे। न खोलियो तव्हां इब्राहिम जोए साहिबु त वीचारो हलियो वियो पंहिंजो कमु करे, पर ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन सिंध में ठाहिणु तमामु ज़रूरी आहे। जेसि ताईं तव्हां तर्जुमा नथा कयो ॿियनि ज़बानुनि जा, असां गोर्की खे कीअं पढ़ियो, असां ॿियनि अंग्रेज़नि खे कीअं पढ़ियो, रशियन लिटरेचर कीअं ट्रांसलेट थियो, जर्मन लिटरेचर कीअं ट्रांसलेट थियो, चाहे उहो अंग्रेज़ीअ में थियो, असां अंग्रेज़ी अलाए कॾहिं सिखियासीं, अलाए केतिरी पढ़ीसीं, केतिरी सम्झीसीं, पर हिकिड़ो तरीक़ो त हुयो न। पर असां छो इन शइ खे अहमियत कोन था ॾियूं त तव्हां पंहिंजी ॿोलीअ में लिखियलु जेको ख़ज़ानो आहे, जेके किताब आहिनि, जेको लिटरेचर आहे, जेका तारीख़ आहे, उहा त ॿियनि ताईं पहुचायो न। न त पोइ न। नोबेल प्राइज़ कंहिंखे मिलंदो? तव्हांजे शेख याज़ खे नथो मिली सघे, छो त उनजी पोइट्री तव्हां न को अंग्रेज़ीअ में ट्रांसलेट कंदव, न हुनजो नसुल ट्रांसलेट कंदव, न तव्हां मथे ताईं पहुचाईंदव त जेके नोबेल इनाम पढ़ण वारा आहिनि, ॾिसण वारा आहिनि, डिसाइड कनि त आहे छा हिन में। छो शेख याज़ जी शाइरी एतिरी अहम आहे? जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे उन वक़्त जा मुदब्बिर अंग्रेज़ जर्मन न पढ़नि ऐं असां ताईं न पुॼाइनि ऐं ट्रांसलेट न कनि, त अॼु शाह लतीफ़ खे अधु दुनिया त कोन सुञाणे। इहा आहे तर्जुमे जी अहमियत ऐं किताब जी अहमियत। हिन में अमानुल्लाह शेख साहिबु जेको वॾो कमु कयो आहे, किताब जहिड़े नमूने छपियो आहे। अक्सर इहो थींदो कोन्हे त तव्हां किताब पढ़ो, उन ते तजज़ियो लिखो, उहो किताब उन में तजज़ियो अख़बार में छपिजी वेंदो, पर उन्हनि सभिनी तजज़ियनि खे तव्हां गॾु करे वरी किताब जी शक्ल में आणियो, उहो हिकिड़ो नओं किताब थिए। You may agree, you may disagree with the approach of the writer. तव्हां हुन सां इख़्तिलाफ़ बि करे था सघो, सही ॻाल्हि कोन्हे। तव्हां हर वॾे राइटर सां इख़्तिलाफ़ करण जो हक़ु रखो था, पर उहो इख़्तिलाफ़ उन महिल हूंदो जॾहिं तव्हांजी मालूमात उन लेवल जी हुजे या ओसिताईं हुजे या उन जहिड़ी हुजे। मां कीअं इख़्तिलाफ़ कंदसि के अहिड़े कंहिं बि अदीब सां जंहिंजी तारीख़ ते जंहिंजो उबूर हुजे, जंहिं मूंखां वधीक किताब पढ़िया हुजनि, जंहिं उहो दौरु ॾिठो हुजे, दौरु गुज़ारियो हुजे। पर जॾहिं किताब असांजे हथनि में चाहे हिकु सदी पुराणो हुजे, पर जॾहिं असां उनखे पढ़ूं था त उन दौर खे साम्हूं आणे उनजो तव्हां मुआवज़नो कयो पंहिंजे अॼु जे दौर सां, त तव्हांजी सॼी तारीख़ सम्झ में अचे। त हिन में बि जेके इहे 21 किताब आहिनि ऐं हिन जो टाइटल तमामु सुठो आहे, हिन हिसाब सां इहे लिखियल आहिनि ऐं सभु महिरबानी।
ऐं उन जे हिसाब सां अॻियों ऐं पुठियों सभिनी किताबनि जा नाला लिखियल आहिनि ऐं इन में सभु त न पर घणा करे किताब मां पढ़ी चुकी आहियां। इन करे मूंखे अंदाज़ो थो थिए त किताब जी अहमियत केतिरी थी थिए। इन में कीमिया जेका आहे, मां पुछां पई अदा मदद खां त कीमिया लफ़्ज़ जो असुल तर्जुमो छा थींदो? छा असां हिनखे खज़ानो चई था सघूं, असां हिनखे ट्रेजर चऊं? हू चए थो त कीमिया जेका हूंदी आहे उहा जंहिं शइ खे कंहिंखे छुहंदी आहे न उहो सोन थी वेंदो आहे। केमिस्ट्री, ओके, हाणे नाउ यू डिसाइड वॉट इट इज़। पर उन्माद इहे कीमिया जेका आहे, हाणे किताबनि मंझि कीमिया हुजे त तव्हां सोचो त किताब केतिरो क़ीमती आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त उन किताब में छा आहे जेका असांखे आमादा थी करे त तव्हां जेके पढ़ो। सो तव्हांजो किताब पढ़ंदी रही आहियां, अंडरलाइन कंदी वई आहियां जेके शयूं तव्हांखे, मुंहिंजी आदत आहे त को रेफरेंस वठिणो हुजे, कुझु करणो हुजे, अंडरलाइन कयो, तव्हांखे कमु थो अचे। यू ट्राई टू थिंक। असांजी हाणे उमिरि में उहा यादाश्त बाक़ी कोन्हे, हिनखे लिखिबो, सोचबो, ॾिसबो ऐं रेफरेंस जे लाइ इस्तेमालु कबो। दामादुल्ला शेख हमेशह किताब पढ़ंदो रहियो आहे, लिखंदो रहियो आहे, पंहिंजी राय जो इज़हार कंदो रहियो आहे। मुख़्तलिफ़ दौर ॾिठा अथईं, नौजवानीअ जो बाग़ी ज़हन इन्हनि सभिनी जे दिमाग़नि में रहियो आहे। पंहिंजे सूबे ऐं माण्हुनि जे जज़्बात ऐं ईंदड़ वक़्त खे नज़र में रखी उन्हनि ओॾी महिल जेके बि फ़ैसिला कया, झेड़ो कयूं, जेलनि में विया, सज़ाऊं काटियूं, अलाए छो चङा माण्हू हरूभरू जेल में वेंदा, थींदो कुझु कोन्हे, पर जेल में वियासीं, उहो उन में सीवीअ में लिखिजी ईंदो 6 महीना जेल काटे आयो। उते जेल में मज़ा कयूं, घर मूं मानी ईंदी हुई, अलाए कोन ईंदी हुई। तो चवण जो मतिलबु आहे इहो बि ज़िंदगीअ जो हिकिड़ो तजुर्बो आहे। ऐं इहो बि ओॾी महिल कोई बहादुर माण्हू इहो फ़ैसिलो कंदा आहिनि त असांखे छा करिणो आहे। ऐं तव्हां अहिड़ा बि माण्हू ॾिठा हूंदा जेके ऐन वक़्त ते फिड़ती बि खाई वेंदा। They change their attitude, they change their role, they change their thinking. न बाबा, केरु हिन मुसीबत में पवंदो। ऐं उन्हनि जा उहे फ़ैसिला, उन्हनि जो इम्पैक्ट थींदो आहे फ्यूचर में, पूरी मुस्तक़बिल ते उन्हनि जो असरु पवंदो आहे। त ॻाल्हि अचे हिते ई थी रहे पई, असां त घणी ड्रेग न कंदासीं, असां सुलेमान शेख साहब खे ॿुधणु चाहींदासीं। मां त हुनजो शुक्रियो बि अदा कयो, छो त जो प्रीफेस लिखियो अथईं मुहाग, जेको सॼो हिकु किताब ते ऐं हुन जी राय ते, लेखक जी राय ते वरी डॉक्टर साहब जो पंहिंजो तजरियो आहे, जे असांजे लाइ राह आसान करे छॾी। त तव्हां जॾहिं पढ़ो हिन किताब खे त ही शयूं तव्हांजे आदत। हाणे मूंखां न पुछिजो, क्वेश्चन मुंहिंजे ख़्याल में पोइ थींदा। इहो अॻिते सेशन आहे, इहो असां रखियो अथसि त असां वटि ख़ामोश जेके वेठा हूंदा आहिनि न तमाशाई, उन्हनि खे ॻाल्हाइण जो सभु ॾिवी वीचारा ॿुधी वरी हलिया वेंदा आहिनि। त इहो मुंहिंजे ख़्याल में डिसाइड कयो आहे ऑर्गेनाइज़र्स त कुझु अहिड़ो कजे जो जेके साम्हूं माण्हू हुजनि था उन्हनि खे चओ त उहो पुछनि, सुवाल पुछनि, त इन करे उहो पुठियों आहे। न त तव्हांजे सुवाल खां पोइ ॻाल्हि अलाए किथे हली वेंदी। सो इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे जंहिं शइ ते मां ज़ोर ॾींदुसि उहा इहा त पंहिंजे ॿारनि में इहो शौक़ु पैदा कयो पढ़ण जो। ॿारनि नंढो हूंदे कोन्हे, जवान असांजा जेके आहिनि उहे इन शइ जी अहमियत खे सम्झनि था या नथा सम्झनि, सम्झणु खपे। उन ते कंप्यूटर ते या फ़ोन ते बि पढ़नि था न, तो
उन शइ खे तव्हां उन जी अहमियत खे महसूसु कयो। ऐं जेके ही किताब आहिनि, जेकॾहिं तव्हांखे हथु अची सघनि था त यू मस्ट रीड दिस हिस्ट्री, जेका असां खां भुलियल आहे, जेके असांजे जवाननि खे ख़बर न आहे, जेके असांजा नौजवान वाक़ुफ़ न आहिनि। कल्ह जी ॻाल्हि बि हुननि खे यादि कोन थी रहे, पर असांखे मुस्तक़बिल में ॾिसणो आहे। असांखे पंहिंजे ॿारनि खे आमादा करिणो आहे त पढ़नि। मुंहिंजी पोटी पढ़े थी, शी इज़ इन क्लास 5। उनजी माउ उनखे इन ते आंदो आहे किताब पढ़े। उहो किताब खणी हैरी पॉटर्स खणी वेहंदी, पोइ मां हिकिड़ो ॿियो किताबु खणंदी आहियां हथ में। पोइ मां चवंदी आहियां त तुंहिंजो मुंहिंजो कॉम्पिटिशन आहे, पहिरीं केरु थो किताबु खणी पूरो करे। पोइ मां चवंदी आहियां तुंहिंजी किताब में घणा सुफ़ा आहिनि? पोइ चवंदी ॾाढी 300 पेजिस। ओ माई गॉड, पोइ मुंहिंजो छा थींदो? पोइ मां बि हिकिड़ो किताबु खणी पढ़ी पहिरीं पूरो कंदसि, पर जॾहिं हूअ पढ़ी पूरो कंदी मूंखे ॿुधाईंदी त मां चवंदी ओ तूं खटी वई आहे मूंखां, मां त अञा पढ़ियो ई कोन्हे। उहो ख़ुशि थींदी त मां जेको आहे सो ॾाॾीअ खां अॻु में पढ़ी छॾियो। त इहा हिकिड़े इंसेंटिव ॾियणा आहिनि ॿार खे। उनखे मां वठी वेंदी आहियां किताब बुक स्टॉल्स ते, हल तूं ॿिया किताब वठि, छा खपे तोखे। चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे किताब सां मुहबत आहे त उनखे तव्हां महिरबानी करे ट्रांसफर कयो पंहिंजे ॿारनि ॾे। ऐं जिन महिनतूं करे इहे पढ़िया आहिनि, लिखिया आहिनि ऐं लिखियो अथऊं, उन्हनि जे सलाहियतुनि जो एतिराफ़ु कयो। ऐं ॿियो इहो बि सिखणु खपे त जॾहिं को फंक्शन हुजे त पंहिंजा फ़ोन जेके साइलेंट ते रखो, डिस्ट्रैक्ट था कनि पिया। इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर अदा मानंदा तव्हांखे लख शाबसूं हुजनि त तव्हां पंहिंजी इहे जेकी महिनत आहे, शौक़ु, पहिरीं ॻाल्हि त शौक़ु, त तव्हां इहो सभु पढ़ो था, इहो तव्हांजो शौक़ु आहे, उहो कंहिं अहसान कोन्हे। तव्हां पंहिंजे पाण खे वक़्त सां गॾु हलाईंदा आया आहियो ऐं सभिनी शयुनि जो अदराक आहे। तारीख़ खे सम्झो अथव, सिंध जे मसइलनि खे सम्झो अथव, उनखे हल करण में हिसेदार रहिया आहियो, जेल काटियो अथव, वक़्त जी इस्टेब्लिशमेंट सां मुक़ाबिलो कयो अथव। इहे शयूं यादि रखण जूं आहिनि। ऐं तव्हां जेके इहे किताब चूंडे ऐं उन्हनि खे किताब जी सूरत में आंदो आहे, उनजी तव्हांखे मुबारक हुजे। ऐं इहो ई चई सघंदासीं त असांखे उन्हनि किताबनि जो बि तत्व मालूम थियो जेके असां न पढ़िया आहिनि, ऐं उहे आमादा था कनि त असां पढ़ूं। हिकिड़ी ॿी शइ जेका मुंहिंजे हिन में अचे थी पई, उहा इहा थी अचे त इलाही सुठा किताब जेके लिखी विया, सिंधी अदबी बोर्ड छपराया, सिधौले जी छपराया, ॿियनि छपराया, उन्हनि जो तव्हांखे ॿियो छापो कोन मिलंदो, नो सेकेंड एडिशन। किथां आणियो किताब, किथां पढ़ूं, कहिड़ी लाइब्रेरीअ में अवेलेबल आहे? त कम अज़ कम जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि खे इन जो नोटिस वठणु खपे त जेकॾहिं कल्चर डिपार्टमेंट आहे त जेकॾहिं अहिड़ा किताब जेके हाणे मार्केट में मौजूदु न आहिनि, उन्हनि जा छापा ख़तमु थी विया आहिनि, उन्हनि खे महिरबानी करे ॿीहर छपरायो। उहे तमामु ज़रूरी आहे त असां उन्हनि खे ॿीहर पढ़ूं। केरु छपाईंदो? उहे त हलिया विया, उन्हनि जा पोयां नॉट इंट्रस्टेड, इट मे नॉट बी हियर। त इन करे इहे ॿ टे शयूं तमामु ज़रूरी आहिनि। किताब बेशक कीमिया आहे, हुन में मवाद असांजे मुस्तक़बिल जो रस्तो थो ॾेखारे। ऐं टी ॻाल्हि त उनजी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे। हाणे त पनो महांगो, प्रिंटिंग महांगी, किताब जेके 1000 छपबा हुया उहे माण्हुनि 500 छपराइणु शुरू कयो आहे। पीकाक वारा तव्हां सां बिल्कुलु बि रिआयत कोन कंदा, इन करे तव्हां मतां ख़ुशि थियो। एॾी मोहबत सां किताब लिखो आहे। एॾी मोहबत ऐं महिनत सां किताब छपियो आहे, हिननि खे शाबस हुजे। तमामु इम्प्रूव कयो आहे हिननि पंहिंजी प्रिंटिंग प्रोसेस खे ऐं किताब छपाइण खे। पर मूंखे अॼु बि सम्झ में नथो अचे त वीचारे मोर खे तव्हां पीकॉक करे छॾियो। सो लख तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे
इन क़ाबिल सम्झो जो मां तव्हांजी किताब ते ॻाल्हाए सघां ऐं जेको जेतिरा बि माण्हू तव्हां ॾिसो था उहे भली पंहिंजे तालुकात जे हवाले सां आया हुजनि पर सभु पढ़ियल ॻढ़ियल माण्हू आहिनि जिन जी किताब सां मुहबत आहे ऐं जेके ॿुधाइणु चाहिनि था ॾिसणु चाहिनि था त किताब ते छा लिखियो वियो आहे ऐं छाजे करे हीअ किताब पढ़णु खपे। सो हितां वञो था त वठंदा वञिजो, महिरबानी करे। थैंक यू वेरी मच। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं हिन प्रोग्राम जी जेकी मुकमल रिकॉर्डिंग आहे उहा वाइस ऑफ लंडन सॼियूं सवाइतियूं संत खे पंहिंजे उन ऑर्गेनाइज़ेशन खे इल्म खे अदब खे ॾींदा था रहनि। डॉक्टर सुलेमान शेख साहब ऐं निहायत अदब सां साईं जन खे सॾींदुसि त महिरबानी करे अचनि ऐं पंहिंजो इज़ार ऐं हिन किताब जो जेको वॾे हवाले सां जेको महाग लिखियो आहे उहो डॉक्टर सुलेमान शेख साहब जो आहे। अला आलम जो धनी कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे कॾहिं। मोहतरमा हीअ किताब जेको किताबनि मंझि कीमिया हक़ीक़त में हीअ किताब उहो आहे जीअं असांजो हिकिड़ो पुराणो क्लासिकल किताब हो कई किताब, तो हीअ कई किताब आहे पर हीअ अॼु जी कहाणी आहे ऐं हुनखे अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में हुन तरतीब ॾिनो आहे। छाकाणि मोसिस लेखक हिन में सिर्फ़ु सिंध जा कोन्हनि, सभु घणो करे ॿाहिरि जा चंद सिंध जा आहिनि पर सभिनी पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में हुन वक़्त जे सियासी समाजी मसाइलनि ते पंहिंजा ख़्याल ॾिना आहिनि। हक़ीक़त में असां वटि किताबनि पढ़ण जो शौक़ु ख़तमु थींदो पियो वञे ऐं माण्हू हाणे सभु कुझु इंटरनेट वसीले हासिलु कनि था ऐं तमामु घणी उन में आहे इंफॉर्मेशन। इन करे नौजवान नस्ल खे हिननि किताबनि मुतलिक़ ॼाण बि बहितर आहे त असीं हिन जो इंटरनेट जो हिकिड़ो फेसबुक ते हिकिड़ो पेज ठाहियूं जंहिंमें सिंध जे मसाइलनि ते बाक़ाइदगीअ सां मज़ामीन ऐं ही मुख़्तलिफ़ किताबनि जा ख़ुलासा उन में अपलोड कयूं। छाकाणि कंहिं न कंहिं नमूने सां असांजो हीउ पैगाम नौजवान नस्ल ताईं पहुचणु घुरिजे। जेकॾहिं उन्हनि ताईं नथो पहुचे त पोइ असां सम्झंदासीं त असांजी महिनत नाकामयाब थी। तो मुंहिंजी इहा सलाह आहे त असां अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो इदारो क़ाइमु कयूं जेको सिर्फ़ु हिननि किताबनि खे ऐं जेके बि हिन क़िस्म जूं शयूं शाया थियूं आहिनि रिकॉर्ड में या शाया थियनि पियूं उन्हनि खे इंटरनेट ते अवेलेबल करे त जीअं असांजो नौजवान नस्ल पढ़ी सघे। हिन वक़्तु सिंधीअ में बि आहे ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे तव्हां का बि शइ कहिड़ी बि ॿोलीअ में तब्दील करे सघो था, ॿियो को वॾो मसइलो न रहियो आहे। सो इन करे असांखे इहो मुंहिंजी हिकिड़ी राय आहे त हिन में इहो करणु खपे। ॿी ॻाल्हि जेका ख़ासि हिन में आहे सा मूंखे ॾाढी ताजुब लॻो त ही किताब जेको उन में हिकिड़े किताब जो रेफरेंस आहे जेको आहे दी अपोथीसिस ऑफ सिंध, एस टूस्कूरी ख़ातून आहे जंहिं हीअ किताब लिखियो आहे ऐं उन वक़्तु इहा ॻाल्हि लिखी आहे त 1893 में रोड़ीअ जे आस पास कोयलो लथो आहे ऐं तेल लथो आहे ऐं कोयलो कोटड़ीअ खां 27 मील उत्तर ओलह लाखड़ा निकितो ऐं उहो त लाखड़ा जी हींअर वाइन हले थी पई, तेल केॾां वियो उहा ख़बर कान्हे पर बहरहाल चवण जो मतिलबु आहे त उन वक़्तु हिन जो जेको तत्व आहे किताब जो सो हिननि लफ़्ज़नि में ज़ाहिर थो कयां त सिंध जो रत ऐं सत रत प्याग ॼवरा हिड़काए रहिया आहिनि। हिननि मां हिकु कराची बंदरगाह आहे
जिते कागज़ी तौर सिंध जी मालिकी आहे पर इंतिज़ामी निस्बत सां सूरत हाल ॿी आहे। कराची बंदरगाह ते हिंदुस्तान जे ॿियनि परॻणनि माण्हुनि जी यलगार आहे या यलगार ॼण त रत प्याग ॼऊरनि जहिड़ो कमु ॼऊर जंहिंखे लीचिस चइबो आहे अंग्रेजी में जहिड़ो कमु करे थी। इन जो तदारक ॼाणाईंदे लिखे थी त निज ऐं ख़ालिद सिंध एसोसिएशन जे आधार ते सिंध जा असरोका रहवासी मोहम्मदन हिंदू ऐं उन खां सवाइ सिख ऐं पंजाब जा जेके सिंध में कपल वक़्त खां रहाकू आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾिनो। हाणे इहा ॻाल्हि हिन ख़ातून 19वीं सदीअ जे शुरू में कई आहे ऐं अॼु 21वीं सदी आहे ऐं अञा ताईं सूरत हाल साॻी आहे। असां कंहिं बि तरह सां का तब्दीली काराई आहे। सिंध जी समाज जी सूरत हाल इहा आहे त असां वटि को बि जेको हिन साॻे किताब में हुन जाइज़ो वठी इहा ॻाल्हि कई आहे त सिंध में पंहिंजे ॾेही हुनरमंदनि जी एॾी अणहूंद ऐं ख़ाल खे केरु अची परे। ऐं उन वक़्तु बि इहो अहसासु हो त सिंध में हुनरमंदनि जी खोट आहे ऐं अॼु बि असां अञा ताईं उन साॻी सूरत हाल मां गुज़री रहिया आहियूं त हुनरमंदनि जी खोट आहे। आख़िर 200 साल हिकिड़ी क़ौम सुती पई आहे, इन खे केरु सुजाॻ कंदो ऐं कीअं असां होश में ईंदासीं। ही सॼियूं ॻाल्हियूं इंडिकेटर्स आहिनि कहिड़े नमूने सां असां पंहिंजी ख़ुदि मुख़्तारीअ खे क़ाइमु रखी सघूं था उन जे लाइ असांखे छा करणु खपे। पहिरीं शइ असांजी मालिकी, असांजे सभिनी जेके बि मादनियात असां पैदा कयूं था उन्हनि ते मुकमिल मालिकी जेका असां वटि कान्हे। ॿियो नंबर हुनरमंदी उहा असां वटि कान्हे ऐं टियों गवर्नेंस आहे। इहे 3 इशूज़ आहिनि जिन ते सिंध हमेशह मुसलसल में रही आहे ऐं हीअ किताब इन ॻाल्हि जो तारीख़ी तजियो करे थो त 200 सालनि खां वठी इहा साॻी सूरत हाल असां वटि रहंदी पई अचे। असांजो हिन किताब में नोम चॉम्स्की हिकु अमेरिकन दानिश्वर जी किताब आकिफ़ आहे जो बि तजियो कयो वियो आहे ऐं अमानुल्लाह जे चवणी हासिल मतिलबु त ही मुख़्तसर किताब जो असां वटि जमूदियत में फाथल ऐं लकीर जे फ़क़ीर बणियल पार्टियुनि गिरोहनि लाइ हिकु रहनुमा किताब जी हैसियत रखे ऐं तब्दीलीअ जी तलक़ीन ऐं तंबीह करे थो। बक़ौल नोम चॉम्स्की जमूरियत पामे भाईवारीअ ताईं बदनवानी ऐं कारपोरेट कल्चर जो ख़ात्मो आणे सघे थी। सवाल आहे त असां पाकिस्तान में भाङे भाईवारी आणे सघूं था। सेनेट जेका इन बुनियाद ते क़ाइमु थी उन जा इख़्तियार मौजूदु आहिनि। इन खां सवाइ बाइख़्तियार इदारो हर फ़ैसिलो करण जा मजाज़ आहिनि छा या जमूरियत आहे। हाणे अॼु असां वटि जमूरियत जो सूरत हाल इहो आहे जंहिंजे करे असां वटि हक़ीक़त में त अहिड़े किताबनि जी खे आम तौर पढ़ायो बि नथो वञे ऐं न वरी इन्हनि जी का इजाज़त आहे जो माण्हू उन ते बहस मुबाहिसा करे सघनि ऐं खुले आम इन ते कुझु पंहिंजा ख़्याल ॾेई सघनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको पहिरीं मूं अर्ज़ु कयो असांजो नौजवान नस्ल किताबनि पढ़ण जे शौक़ मां ॿाहिरि निकिरी वियो आहे। हाणे उहो इंटरनेट ते वञे त इन करे किताबनि खे असां हिननि जो तत इंटरनेट ते ॾियूं, हुनरमंदी जो कमु शुरू कयूं ऐं उन खां पोइ गवर्नेंस जा नंढा नंढा मॉडल असीं पंहिंजे पाण में बि ठाहियूं। असांजा पंहिंजा इदारा, असांजा पंहिंजा ज़ाती जेके बि इदारा हलनि पिया, तालीमी इदारा हुजनि या असांजा बिज़नेस जा इदारा हुजनि या मुख़्तलिफ़ इदारा, उन्हनि में जमूरियत जा नंढड़ा मॉडल जेके से मुतारिफ़ करणु खपनि। छाकाणि त असीं रुॻो ॻाल्हि करियूं था त जमूरियत खपे, जमूरियत कहिड़ी आहे, कहिड़े क़िस्म जी आहे,
उनजो रंग रूप छा थींदो आहे, उनजा कहिड़ा तयारु थींदा आहिनि, या त असां वटि का उनजो को बि मिसाल मौजूदु कोन्हे जंहिंखे बि चई सघूं त हीअ जमहूरियत आहे। त असांखे उन ते कमु करणु खपे। इहे सभु नई एजेंडा आहे जेका 21वीं सदीअ जे माण्हुनि लाइ तमामु ज़रूरी एजेंडा आहे। ऐं सम्झां थो त अमान अल्लाह शेख साहब मुबारक जो मुस्तहक़ आहे जंहिं अहिड़ो भलो कमु कयो आहे। ऐं असांखे सभु दोस्त जेके बि किताबनि पढ़ण जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे किताबनि जा तज़िया हिन नमूने सां पेश करणु खपनि जीअं ईंदड़ नस्ल हिन मां वधीक लाभ हासिल करे सघे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। नबिन खे तोनी जहिड़ी सघ धणी का सघर अहिड़ी, नबिन खे तोनी जहिड़ी सघ धणी का सघर अहिड़ी, जेके बि मां ख़्वाब ॾिसां तिन में रुगो किताब ॾिसां, जेके बि मां ख़्वाब ॾिसां तिन में रुगो किताब ॾिसां, मन में जेके उभरनि सुवाल तिन जा मजनि जवाब ॾिसां। अॼु किताब बि असां वटि रुनमा थी चुको ऐं उनजो मुसनिफ़ बि साईं अमाला शेख साहिब जन असां सां गॾु आहिनि। ऐं चाहींदुसि त हू पंहिंजे इज़हार ख़्याल सां गॾु हाल में ओपन फोरम आहे त हुन जे ज़ाती ज़िंदगी, सियासी ज़िंदगी, अदबी ज़िंदगी जे हवाले सां जेको बि दोस्त को बि सुवाल करे त अमाला शेख साहब उन जा जवाब ॾींदो। असां वटि 3 ॾींहं हलंदो आहे त आख़िर में का सदारती तक़रीर थींदी आहे, पर जीअं मूं ॾसियो त संदसि शख़्सियत सॼी ज़िंदगीअ खे सिंप्लीफाई करे थी। ऐं हीउ प्रोग्राम जी तक़रीब नंढी सही पर इंतिहाई पुरवकार आहे, जंहिंमें इंतिहाई सुठा माण्हू असांजा आयल आहिनि, सुठा ज़हन आयल आहिनि। असांखे घणो अंग न खपे, 4 उहे माण्हू खपनि जेके सम्झ ऐं सुर्त वारा हुजनि। ऐं बग़ैर देर जे सॾींदुसि साईं अमाला शेख साहिब जन खे त अचनि ऐं तव्हां सां पंहिंजो इज़हार ख़्याल कनि। साईं अमाला शेख साहिब। मैडम मेहताब, मदद अली, डॉक्टर सुलेमान, डॉक्टर आफ्ताब अबरू ऐं ॿिया दोस्तों ऐं भाउर, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ज़हन में पंहिंजे कमरे में वेठो हूंदो आहियां त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में फिरंदियूं। कल्ह आउं वेठो हुउमि त मुंहिंजे ज़हन में आयो त भला मां आख़िर में तकीर कंदुमि, मां हे फाड़ा मारिया, मां हीअं कयो, मां हीअं कयो, मां हूअं कयो, ॻाल्हि ख़तमु। उहो मियां मोहम्मद बख़्श मजनू जो हिकिड़ो बैत आहे त खाधा पीता लाहेदा बाक़ी आमद शायदा, जेको फबियो सो फबियो, बाक़ी आमद छा फुरे। पोइ मुंहिंजे ज़हन में आई ॻाल्हि, पोइ मां मैडम मेहताब खे फ़ोन कई, मां सुभाणे रिमाइंडर बि करायां थो, पर मुंहिंजे ज़हन में हे ख़फ़्त आहे त इहो हाणे ट्रेंड ख़तमु थियणु खपे। ऐं बहितर आहे त जेको लेखक आहे किताब जो उहो पाण खे सामीन जे साम्हूं पेश करे, तो अचो मूंखां सुवाल कयो, इंक्वायरी कयो ऐं मां हुन कटहरे में तारीख़ जे ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखे चई दादा आइडिया त सही आहे, पर किथे जेको आहे सो खुलुम न थी पए। मुंहिंजो न हिन गैदरिंग में माण्हू जेके आहिनि सभु संजीदा ईंदा, ॿिए नंबर जा माण्हू ईंदा ई कोन, जिन खे ख़बर ई कान्हे उहे रुगो शामी ग़रीबा पढ़ंदा आहिनि। अहिड़ी घोड़ाड़े संद सां नाहक थियो आहे, इलाज ॿुधाए सूमरा साहिबु, इलाज पाण वञी ॼाणो, बसि मूंखे ख़बर आहे त संद सां ज़ुल्म थी। पोइ शाम जो वरी जेको आहे सो मवालनि वारा सूटा बि हणिबा, शामे ग़रीबां बि पढ़बी, ॻोड़ा बि ॻाड़बा, इहे इन क़िस्म जूं हरकतूं। तंहिंजे करे मां सम्झां थो पियो त मां हीउ जेको पूरो कयो आहे उहो मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर करे पोइ हाउस ओपन थो कयां। मां लिखणु ऐं पढ़णु कीअं सिखियो? मुंहिंजो बाबू सिंधी फाइनल पास हो, पर हुन में बिट जेका हूंदी आहे उहा तमामु घणी। हुन जा दोस्त हूंदा, दोस्तनि जे पुटनि खे वठी
अॻे बहिराड़ी में एॾी तालीम न हूंदी, उनखे चवंदो हुई घरु ख़ाली पियो आहे, अचे रहो ऐं तव्हां पढ़ो, तव्हांखे 2 शयूं मिलंदियूं, मानी मिलंदी, खाधो पीतो मिलंदो, रहाइश मिलंदी। उन में हिकिड़ो गुमनाम माण्हू जंहिंजो न्याज़ तुंहिंजो नालो हो ठुल्हा जो ठुल्हा बाकराणनि जे पासे में हिकिड़ो नंढो ॻोठु, बाबू उनखे वठी आयो। बाबे खे चई त हीउ मूंखे ॾे त मां हिनखे ट्यूशन पढ़ाईंदुमि। बाबे चयो ठीकु आहे। उन मूंखे किताब, ही जेके दर्सी किताब आहिनि उहे न, मूंखे चई त लिखणु सिख। कीअं लिखां? जेको वणे सो लिखो। उहो न्याज़ तुंहिंजे मूंखे कलम खणणु सेखारियो त हीअं लिखिबो आहे। उतां मुंहिंजी ज़िंदगीअ जो उहो शौर शुरू थो थिए जेको अॼु मां तव्हांजे ऐं न्याज़ केरु हो? न्याज़ जे पीउ 2 शादियूं कयूं। हीउ जेको न्याज़ हो सो पहिरीं घरवारी, हुन जॾहिं 2 शादी कई त हिन पहिरीं घरवारी ॿारनि खे कढी। बाबे जी दोस्ती हूंदी हुनजे पीउ सां, ग़ुलाम हुसैन, उहो न्याज़ खे वठी आयो ऐं निंढण कोन थियो। ऐं पोइ असां हुन सां न्याज़ सां असांजे घर जो भाती थी वियो। मुंहिंजे मामे हुनखे तपदारी कोर्स करायो, तपदारी कोर्स खां पोइ जॉब न मिलेसि, पुलिस में भर्ती करायसि, इंस्पेक्टर खे रिटायर थियो। असांजो मोहसिन रहियो आख़िर, माना असांजो मोहसिन रहियो, असां हुनजा मोहसिन न हुआसीं। हाणे मां इन लाइ थो हे हाउस खोलियल छॾियां त उन मां 2-3 फ़ाइदा आहिनि। मां शेख माण्हू आहियां, हट वाणियो फ़ाइदो बि ॻोल्हींदो। हिकिड़ो आहे त ख़बर पए त किताब हिन लिखियो आहे या कंहिं ॿिए खां लिखायो। छाकाणि मां हिते कराची में अचण सां हिकिड़ा तलख़ तजुर्बा थिया आहिनि त PhD बि जेका आहे सा माण्हू जेके लिखनि था पाण नथा लिखाइनि, 2 लख रुपया ॾेई अमांदा शेख। इहे मां हिते 3-4 PhD ईअं ॾिठियूं। ऐं जेकॾहिं कॾहिं चवंदो त नाला बि ॿुधाईंदो। हिन क़िस्म जो त उते 2 शयूं हुअणु खपनि, हिकिड़ो किताब हिन लिखियो आहे या न लिखियो आहे। ॿियो आहे त जंहिं को किताब लिखंदड़ आहे उहो पंहिंजी तस्वीर बि कंदो। मां किथे बीठो आहियां, कहिड़ा मूं में जेके फॉल्ट लाइन्स आहिनि, ग़लतियूं आहिनि, तंहिं करे आउं हाउस हाणे खुलियल थो छॾियां। जंहिंखे बि को बि सुवालु पुछिणो हुजे, मां सवाइ जेको बर्निंग इशू ॿार हलनि था सियासत जा, उन खां वधीक जेको आहे पाण हितां किताब बाबति पुछी था सघो। उहे जेके तव्हां तारीफ़ कराए पोइ वरी जेको आहे मुंहिंजे ख़्याल में हिते मैडम मेहताब, मदद अली, सुलेमान शेख साहब, इहे सभई हिन मौज़ूअ ते ॻाल्हाए विया आहिनि त किताब जो शौक़ु घटिजी वियो। हिते वेठा हुआसीं त मूं चयोमांसि त सिंधीअ में मैडम खे चयुमि सिंधीअ में लोक लॾण में चढ़ी अॾण में। तो हिन वक़्तु दुनिया जूं अख़बारूं, न्यूयॉर्क टाइम्स, गार्जियन ऐं चाइनीज़ अख़बार, इहे न थियूं त ही AI जेको आहे फ्रेंकेस्टाइन त भूत त साबित न थींदो। हीउ माॻे जेको आहे इंसान ज़ात जे लाइ वॾो नुक़सानु त पैदा न थींदो। असां वारा लैपटॉप विराइण में पूरा आहिनि, वारो पियो। सो मसइलो इहो आहे त सभ जे मथां मुंहिंजो ख़्यालु आहे पोइ बि सुपरमेसी जेका आहे दिमाग़ जी, इंसानी सोच जी थी रहे। हाणे सिंध सां कहिड़ो अलमो थियो आहे? सिंध सां अलमियो इहो थियो आहे त अॻे जॾहिं असां नौजवानी में हूंदा हुआसीं तॾहिं किताब पढ़णु ज़रूरी सम्झंदा हुआसीं, किताब पढ़णु ज़रूरी सम्झंदा हुआसीं। ऐं मदद बि हुन शायदि लिखियो आहे त हिन जे आश्रम ते असां हुते क्लास, पॉलिटिकल क्लास हलाईंदा हुआसीं, पॉलिटिकल क्लास। इहो कल्चर सॼो तबाह ऐं बर्बादु थी वियो। हुन में ॿिए जो हथु हुजे या न हुजे, पर असांजे सियासी लीडरनि जो बि हथु। मूंखे हिकिड़े सियासी लीडर साहब घुराए चयो
त ॿुधो अथमि किताब थो पढ़े यूनिवर्सिटी में। ॿियो कहिड़ो जेतूं त जेको आहे सो मुल्क जो वज़ीर आज़म थींदे किताब छो थो पढ़े? साईं जाहिल वज़ीर आज़म खपेव छा? त इहो जहल जॾहिं शुरू थियो न उन असांखे नुक़सानु ॾिनो। त मुंहिंजे ज़हन में इहो आयो डॉक्टर साहिबु त छो न मां अहिड़ो दॻो अख़्तियार कयां जो माण्हुनि में नौजवान टहीअ में दिलचस्पी पैदा थिए त किताब छो न पढ़िजे। इन हवाले सां मां हीअ किताब जेके आहिनि 21 लिखिया, इन्हनि ते तबसरो लिखियो ऐं मूंखे यकीन आहे त जॾहिं हे हाउस डिस्पर्स थींदो त को न को माण्हू इन किताबनि मां कंहिं न किताब खे ख़रीद कंदो, उनखे तफ़सील सां पढ़ंदो। इट इज़ द न्यू पाथ ऑफ द एनलाइटनमेंट। इहा रोशनी जी नई राह आहे, चल असां उनमें क़बूल। डॉक्टर साहब जो सवाल हो जे कंटिन्यूटी में आप तव्हां सियासी वर्कर रहिया आहियो, वकील आहियो, पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, सवे न पर हज़ारे किताब तव्हां पढ़िया हूंदा। आख़िर इहे 21 किताब में तव्हां कहिड़े मयार ते आदो जो उन्हनि खे तव्हां टोटली साईं इहो महिरबानी तव्हांजी। टोटली मूं 100 किताबनि ते आहे, हीअ पहिरियों वॉल्यूम आहे। हा, इहो मूंखे ख़्यालु इन लाइ आयो ऐं मयार रखियुमि त पोइ अंग्रेज़ी में पहाको आहे, सिंधी में चवंदा आहिनि त हड़े रस्ता रोम ॾांहुं था वञनि। तीअं आउं सम्झां थो पियो त जेका बि दुनिया में फ़िक्र, फ़हम, शऊर जी इर्तिका थिए थी उन जा रस्ता सभु सियासत में था वञनि। ऐं सियासी माण्हू जाहिल न हुअणु खपे। जाहिलनि असांखे 78 सालनि में तंग कयो आहे। उन जे करे मूं इहे किताब उन ख़्याल खां लिखिया त माण्हू जेको थिए या जेको हिकिड़ो जनरेशन गैप पैदा थियो आहे इल्म में, उन जनरेशन गैप खे असां फिल कयूं ऐं माण्हू जेके आहिनि जॾहिं सियासत में अचनि, सियासत जॉइन कनि, माण्हुनि खे जॉइन कनि त हुननि खे शऊर बि हुजे, हुननि खे सम्झ बि हुजे, साञा बि हुजे, ख़ाली दिमाग़ न हुजनि। 21वीं सदी ख़ाली दिमाग़नि जी सदी न आहे। 21वीं सदी जंहिंमें तव्हां असां वेठा आहियूं उन में वॾे में वॾो गोल्डन पॉइंट जंहिंखे सुनहरी सिक्को चइबो आहे, सोनो सिक्को चइबो आहे, उहो आहे तव्हांजी जमहूरियत। जमहूरियत जेका हिते हिन मुल्क में बदकिस्मतीअ सां जमहूरियत जी जॻह ते जमहूरी आमरियत थी हले थी, इनखे कीअं टोड़ींदासीं? इन वसीले टोड़ींदासीं। साईं हिन बिल्कुलु पुछो, बिल्कुलु पुछो। मां सैयदा फरीदा शाह आहियां। हाणे तव्हांजो किताब जेको किताब जो मंझि थी में आहे ऐं मूं उन किताब खे पढ़ी इहो ई सम्झियो त तव्हां 18वीं, 19वीं, 20वीं, 21वीं सदी में सिर्फ़ु सिंध जा सूरत लिखा। जेको बि किताब जी एंडिंग थिए थी उहो सिंध जे सूरनि, तकलीफ़, नई रोलान सां थी वञे। सिंध में का नई चेंजिंग न आई आहे। स्टिल सिंध 18वीं सदी खां वठी जेके बि राइटर्स लिखिया आहिनि, सिंध जी हालत हाई आहे जिते असां उनखे करियो थी। बॉम्बे खां अलॻि थी हुन में साज़िश बि अंग्रेज़नि जी, त अंग्रेज़ कोर्ट असांजो ऑक्यूपाई कंदा। देन वरी उहो अगेन एंड अगेन रिपीट थिए थो पियो। मूंखे तव्हांजी किताब में मेन ॻाल्हि लॻी उहा हुई सिंध जा सूर साॻिया ई, सफरिंग ऑफ सिंध इज। क्वेश्चन तव्हांजो कहिड़ो आहे? क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे त असां चेंजिंग कीअं था आणे सघूं? सूर उहे ई साॻिया आहिनि। त नई का कहिड़ी ॻाल्हि हिन किताबनि मां असांखे मिले थी? डेमोक्रेसी बि आहे, कहिड़ी नाले जी डेमोक्रेसी आहे? अगरि मां हिन महिल ॿी ॻाल्हि थी कजां, केरु मूंखे बचाईंदो? तव्हां त जेल काटे आया आहियो ऐं तव्हांजो बि हिकिड़ो सिलसिलो बैकग्राउंड हीअं रहियो आहे त तव्हां बि दग छॾींदा आया आहियो पॉज़िटिवनेस जे लाइ। पॉलिटिक्स ते न ॻाल्हायो। ठीक है जी, थैंक यू वेरी मच। मां ॻाल्हि कोई थी कयां उहा कहिड़ी चेंज अचे जंहिंसां सिंध असांजी संवरजे? साॻा ई सूर, साॻियूं ॻाल्हियूं, कोई ॻाल्हि। आउं अॼु सम्झां थो त हिन किताब में तव्हांजे सवालनि जा सभु जवाब आहिनि। तव्हां महिरबानी करे किताब पढ़ंदो ऐं ख़बर थी वेंदी। थैंक यू वेरी मच। मां अञा जवाब ॾियां। मुंहिंजो मां हिते वेठा हुआसीं डॉक्टर सुलेमान शेख साहब ऐं मैडम,
त मां हिकिड़े माण्हूअ जो नालो खयों, किताब में बि अथव, ओरिएंटलिज़म, एडवर्ड सईद जो ओरिएंटलिज़म आहे, उन ते तबसरो आहे। उहो सिंध ते न आहे पर इंटरनेशनल आहे। मां 2001 में उन सां मिलियुमि लंडन में। मां पुछियोमांसि त सियासत जो सफ़र कीअं थींदो आहे? चई फ्रॉम पेसिमिज़म टू ऑप्टिमिज़म। मां अॼु हुन ते कारबंद आहियां। मां पहिरियों सोचींदो आहियां, उॾी वेंदो आहियां, ख़ामोश हूंदो आहियां, कमरे मां न निकिरंदो आहियां, ऐं जॾहिं मूंखे उत्साह मिलंदो आहे उन जो नालो ऑप्टिमिज़म आहे। सचू इश्क ॿुढा न थिए, तोड़े थी वियसि चिटी ॻाढ़ी। इन करे मुंहिंजो हिन शइ में यकीन आहे। ठीकु आहे। सवाल मुझे इहो आहे जीअं तव्हां पाण चयो त किताब पढ़ण जी माण्हू चयो किताब छो थो पढ़े, त मां चयोमांसि तव्हांखे न पढ़ियल जेको वज़ीर आज़म खपे छा? असांखे पढ़ियल लिखियल वज़ीर आज़म क्वेश्चन किताब सां वास्तो कोन्हे, प्लीज़। साईं तव्हां मंडी साहब, गुलमोहन मंडी आहे। मां शाहजहां शहीद फोरम जो चेयरमैन आहियां। मुंहिंजो पहिरों त मां कल्ह ताईं इंटरव्यू ॿुधो जंहिंमें प्राइम मिनिस्टर हाउस जी मुमताज़ भुट्टो खां इंटरव्यू हुते ज़ुल्फ़कार अली भुट्टो वेठो किताब हुया अली मोहम्मद राज जी आयो त भौंकण लॻा मुमताज़ साहब। अरे साईं मूं ॿुधो प्लीज़ साईं, मुंहिंजो अर्ज़ु आहे इन सां वास्तो कोन्हे, हिन किताब सां हुन वास्तो कोन्हे। न को पीर अली मोहम्मद ज़िंदा है, प्लीज़। ठीक है, इहो इररिलेवेंट क्वेश्चन है साईं, प्लीज़। बहरहाल इहो हिकिड़ो इररिलेवेंट क्वेश्चन है। जी साईं, किताब जे अंदरि इहो इररिलेवेंट क्वेश्चन है। सिंध जी सॼी तारीख़ तव्हां वाक़ुफ़ आहियो। शेख साहब असां वटि किरदारु आहे, उहो आहे असांजो जॾहिं असां सर अब्दुल्ला हारून खे पढ़ूं था पीर साहब मौजूदु आहे, जॾहिं असां पंहिंजो 16 साल जी पढ़ूं था हुनजी ज़िंदगी, हुनजी सियासत ते बि जेको आहे सम्झो कि पीर साहब जेको आहे मौजूदु आहे। अचूं था जेम्स वटि हुनजी वॾी तमामु दस्तरत आहे। बिलानी में हिन में हुन में आख़िरी इलेक्शन ताईं जेका 70 वारी इलेक्शन हुन में बि MP हो, MLA। ऐं सिंध जे अंदरि जेके बि ख़ासि करे हितां इहा स्कीम त सिंध जे जेके हिंदू आहिनि हिनखे कहिड़े तरीक़े सां लॻाइजे। पंहिंजी किताब में लिखे थो त जॾहिं आख़िरी बेड़ो वियो पए त माण्हू रुना पए, औरतूं रुनी पए, ॿार रुना पए सिंध वतन जे लाइ। मूंखे उहो मंदरु यादि अची वियो। लकीशा सदर जी ॻाल्हि कई। मूंखे मंदरु यादि अची वियो जिते मूं हुन खां पाणी घुरियो हो, हुननि पाणी मूंखे न पीआरियो मुस्लमान जे करे। मूं इहो हिन सां वचन कयो हो त हिनखे मां वतन छॾाईंदुसि। लाड़काणे जा फसाद हुजनि, सखर जा फसाद हुजनि, पहिरियों लाड़काणे जे हुई, हिन जो 1927 वरी सखर जा जेके फसाद आहिनि उहे सभु ऐं ॿियो जॾहिं वञण ठहियो त हुनजा जेके बि फज़ाइल आहिनि वञण जा उहे बि बयानु कया पीर साहब पंहिंजे हिन में असेंबली मेंबर हुई, वरी जे हक़ में वॾो जेको आहे तव्हां इन शख़्सियत खे तज़ियो कयो था। ॿई असांजा जेके दोस्त इन जो तज़ियो कयो था त इहो आख़िर माण्हू कहिड़ो हो या इहो केरु गुरू हुयो, वचन जे गुरू हुयो, इस्टेब्लिशमेंट कहिड़ो छा आहे छा। साईं मूं तव्हांजो सुवाल सम्झो। साईं हिकिड़ो मिंट प्लीज़, थोरो डेकोरम रखो। राष्ट्रीय अलीमद राष्ट्रीय ते असां सभ खां पहिरीं मैडम मेहता वेठी आहे, असां सोचियो आहे हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं, छाकाणि तारीख़ जा जेके मुतनज़ा किरदार आहिनि
उन्हनि ते बि ॻाल्हाइणु खपे, छो न ॻाल्हाइणु खपे। ईंदड़ प्रोग्राम जेको आहे असांजो आहे प्रोग्राम, त ॿिन्ही भाउरनि ते हिकिड़ो प्रोग्राम थींदो। तव्हांजे अलीमत राजकीय ख़तनि जो मजमूओ मैडम महताब जेको तरतीब ॾिनो उहो मूं छपियो आहे पंहिंजे किताब में शामिलु कयो आहे। त उन ते ख़ुदि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, या संदसि जेके ख़त आहिनि या संदसि जेके किताब आहिनि उन ते प्रोग्राम कंदासीं। भई अमाला जो हुन वास्तो कोन्हे, पर इहो प्रोग्राम करे तव्हांखे मूंखां मुंहिंजे किताब जे अंदरि मां उहो इंटरव्यू ॾिसंदो त इहा क्लियर थी वेंदी। 1974 में जॾहिं असां रस्टिकेट थियासीं, मदद अली, शाह मोहम्मद शाह, मां ऐं इस्माइल वसाणा, असां माफ़ी न वरितीसीं। ऐं मूंखे उन ज़माने में इहो वेहिजी वियो ज़हन में त हीउ जेको दॻु वञे थो, इहो दॻु हज़ारे सालनि जो पंधु बि थो थी सघे। मुंहिंजो मतिलबु आहे सिंधु देश, मतिलबु मुंहिंजो आहे सिंधु देश। मां साईं जीएम सद वटि वियुमि। मां साईं जीएम सद खे चयो, साईं हीउ दॿु जेको आहे तव्हां चई इहो हज़ारे सालनि जो दॿु आहे। अञा मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो चवां, उहो मां वटि कलमी नुस्ख़ो आहे इहो घर में, दयारे दिलि दास्तान मोहब्बत, जंहिंमें साईं जीएम सद थो चए त क़याम मिलन सुप्रीम पिणु ओॾा भाइज, माना सिंधु देश इहो। मूं साईं खे वञी चयो, मदद बि मूंखे चयो साईं विड़े मां पाणे ॻाल्हि, मूं साईं खे चयो साईं ॻाल्हि ॿुधो, हिन वक़्तु सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर पीपुल्स पार्टीअ सां मोह असांखे ॾियणो आहे। कीअं? मां साईं हिते ठाहियो अवामी लीग टाइप पार्टी, समी बि वेठो आहे, शायदि मां ईअं नथो ॻाल्हायां। साईं जीएम सद चयो त मूंखां इहा ॻाल्हि न पुॼंदी, असां मोकिलायोसीं। पर मुंहिंजे ज़हन में महर साहब हिकिड़ी ॻाल्हि घर करे वई त जेसिताईं अवामी लीग पैटर्न ते मिडिल क्लास ओरिएंटेड पार्टी नथी ठाहिजे, तेसिताईं असांजो मसइलनि जो हल नथो थिए। त इहो जेको तव्हां मां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि मां थींदो आयो आहे, उते बि जेको आहे जमूरियत जे मामले ते मूंसां लड़ाई थी आहे। मुंहिंजी जमूरियत जे मामले ते जेको डॉक्टर विजय इशारो कयो अवामी जमहूरी पार्टी, उते बि मसइलो जमूरियत ऐं आमिरियत जे विच में। तंहिं करे आउं इन राय जो आहियां त जेसिताईं हिते जमूरियत नथी अचे ऐं जेसिताईं जेको आहे इलियट क्लास मां जान नथी छुॾे, जंहिंखे मां इडियट क्लास बि चवंदो आहियां, ऐं वी हैव टू सीरियस लैंड रिफॉर्म्स, जेसिताईं जेका आहे वॾेराशाही जागीरदारशाही नथी टुटे ऑल ओवर द पाकिस्तान, या पाकिस्तान जेको आहे, मां हुनजो ख़ालिक़ आहियां, पाकिस्तान मूंखे ख़लक़ियो ई न आहे। पाकिस्तान जी ऑटोनॉमी जेका आहे, नेशनल ऑटोनॉमी फॉर ऑल द नेशनलिटीज़ हू आर रिज़ाइड इन द पाकिस्तान। इहे टे शयूं अॼु 21वीं सदी जी ज़रूरत आहिनि, ऐं मां सम्झां थो त मां पंहिंजे सफ़र मां मुतमइन आहियां। मुंहिंजो नालो नसीब सोमरो आहे। मां सवाल इहो थो पुछां त जेतिरियूं बि कॉन्फ्रेंस पार्टियूं आहिनि उन्हनि में तव्हां बि शामिल आहियो, जेकॾहिं ॾिसिजे त तव्हां में केतिरी जमूरियत आहे, पोइ ॿियो माण्हू बि तव्हांजी जॻह ते चेयरमैन या सदर थी सघंदो? हा साईं, ईअं मुमकिन आहे। असां उन लाइ तमामु सवली हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, ऐं मूं इहो ख़्यालु कयो त असीं उमिरि जे उन फैक्टर में बीठा आहियूं जो असां जेकॾहिं पार्टियुनि जे मथां चिंबड़ी वेही था रहूं त उहा पार्टी हलंदी कान्हे जेसिताईं यंग जनरेशन नथी अचे। असांजी स्टैंडिंग कमेटी फ़ैसिलो कंदी त कहिड़े महीने में चूंडूं कराइणियूं आहिनि, ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त उन में घटि में घटि बि यंग जनरेशन तव्हांखे 60% नज़र ईंदी। असां सीनियर सिटीज़न 40 खां मथे न हूंदासीं। जेसिताईं इहा रिप्लेसमेंट न थींदी तेसिताईं हिते कोन हलंदी ॻाल्हि। साहब तव्हां सवाल कंदो?
इन्हनि जो असां चाहियूं था असांजो फ़ाइदो वठी ऐं अमावा शेख जी जेका तारीख़ आहे उनखे किताब अचे उनजी आत्मकथा अचे आत्मकथा त डॉक्टर सलीमान शेख जी बचड़ आत्मकथा मैडम मस्ता जी बचड़ आत्मकथा की असां अहमियत छो नथा ॾियूं ऐं तव्हां ऑप्टिमिस्टिक आहियो तव्हांजे अंदरि जी जेका तारीख़ आहे उहा बि हिकिड़ी वॾो सिंध खे उहा बि तव्हांजे अंदरि में अमानत आहे जेका कीअं अचणु खपे रिकॉर्ड उन में तव्हां जो छा इरादो आहे तव्हां आत्मकथा लिखनि तमामु सुठो क्वेश्चन आहे तमामु सुठो क्वेश्चन डायरी लिखण जी आदत साईं GM सैद में उन सां गॾु मां सफ़र में हूंदो हुउमि साईं GM सैद रोज़ानो सुबुह जो डायरी लिखंदो तंहिंजे करे मां 1971 खां वठी अॼु जे तव्हां सां बीठो आहियां रोज़ानो मां 2 डायरियूं लिखंदो आहियां हिकिड़ो छा पढ़ियूं अख़बारुनि में माण्हुनि कहिड़नि सां मिलियुमि ॿी डायरी मुंहिंजी हूंदी आहे त किताबु कहिड़ो पढ़ियो ऐं मां तव्हांजी इन शइ में इज़ाफ़ो इहो थो कयां त मां हिन महिल ताईं 1975 ताईं डायरियूं जेके आहिनि उन मां उहे कवर करे आयो आहियां त कहिड़े नमूने मूंखे पंहिंजी आत्मकथा लिखणु खपे थोरो सुस्तु माण्हू आहियां पर हिन प्रोजेक्ट ते मां कमु थो कयां पियो ऐं थी सघे थो त ईंदड़ साल 2027 में मां उन पहिरियों वॉल्यूम आणियां तंहिंजे करे इहा तव्हांजी ॻाल्हि जेका आहे दुरुस्त आहे हा मां हुन में अॻ में ॿुधाए थो छॾियां पियो हिकिड़ी ॻाल्हि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे मूं कढी छॾियो आहे मसइलन मां GSN में हुयुमि त GSN जे मथां जासूसी केरु कंदा जासूसी केरु कंदा एजेंट केरु थींदा महर खिले थो पियो न ख़बर ऐं इन क़िस्म जी शयुनि खे मां कढी छॾियो इन मां फ़साद थींदो फितनो थींदो आत्मकथा जो मक़सदु फितनो ऐं फ़साद न हूंदो आहे तालीम एजुकेशन माण्हुनि खे शौक़ु ॾियणु ऐं पंहिंजे ग़लतियुनि जो एतिराफ़ मां पंहिंजी ग़लतियुनि जो बि एतिराफ़ कयो आहे इश्क में नाकामी जो बि एतिराफ़ कयो आहे थोरो टाइम ॾियो जंहिं ते असां आशिक़ हुआसीं उहे असांखे लिफ्ट न करायूं जेके वरी असां ते असां वरी उन्हनि खे लिफ्ट न कराईसीं ईअं ॾींहुं थी वियो हिसाब बराबरि थी वियो नालो राजकुमार या सोशलिज्म ऐं कम्युनिज्म जंहिंजे लाइ सॼी उमिरि तव्हां या ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि जदोजहद कई आहे सोशलिज्म ऐं कम्युनिज्म वरी प्रोलतारी आमलियत तव्हां फरमायो त जमहूरियत सभिनी मसइलनि जो हल मां शायदि टे पॉइंटूं ॾसी वियुमि हिकिड़ो डेमोक्रेसी लैंड रिफॉर्म माना सोशल जस्टिस ऑटोनॉमी अच्छा इन में तव्हांजे जेको सुवालु आहे उन में हिकिड़ो इज़ाफ़ो कयां थो पियो सिंधी क़ौम जी वॾे में वॾी क्वालिटी जेका आहे हीअ जेके शामे ग़रीबा पढ़ंदा आहिनि न सिंध जे लाइ मूंखे इन ते सख़्तु कावड़ ईंदी आहे सिंध ख़तरे में सिंध ॿुॾे थी पई 50 साल मूंखे थिया आहिनि सिंध त उनजो सिंधी माण्हू में माना सिंध जे माण्हू में इहा क्वालिटी अथव ॿिया जेके असांजा फेडरेटिव यूनिट्स आहिनि उन में क्वालिटी सिंधी माण्हू जॾहिं सियासत जे मैदान ते पाण खे कमज़ोर ॾिसंदो आहे त हू वॾे में वॾो मोर्चो खोलींदो आहे जंहिंखे शिकस्त न ईंदी आहे उहो कल्चर जो मोर्चो आहे तव्हांजो मज़मून सोफियाई सिंध ॾिसो इहो इनाम आहे असां ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो शेयर कयां मां सदाईं पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में 3 सेप्टेम्बर ते पार्टी ठाहीसीं ऐलान कयो त जेकॾहिं वाघा बॉर्डर खुली थो सघे करतारपुर खुली थो सघे त राजस्थान छो न ख़बर अथव राजस्थान जे पंहिंजे पासे मुंहिंजा हमसफ़र मुंहिंजा भाउ 4 करोड़ धारा इनखे चइबो आहे फ्रॉम इंडस टू इंडस सिविलाइज़ेशन तंहिं करे तव्हां जेको सुवालु कयो आहे उहो जॾहिं मां लैंड रिफॉर्म्स जी थो ॻाल्हि कयां हिकु नुक़्ते विच ॻाल्हि कई
जी साईं पुछो। सर मुंहिंजो नालो अब्दुल वही आहे, मां जगतपाल सां वापसि आहियां रोटी करवा सां तव्हांखे मुंहिंजो सुवालु आहे साईं तव्हां त साईं जन त तक़रीबन 2 साल जेके आहिनि उहे रोज़ाना ते हमें जन रोज़ाना किताब को था पढ़नि, रोज़ाना के पासो मुताले जो पासो जाम उन्हें रोज़ाना अॻियां पहुचा अचनि, उन्हनि में क्वालिटी न आहे या मुश्किल न आहे, घणो मतिलबु रोज़ाना ते डिस्कस थिए थो पियो। पर अॼु जे असां ॾिसूं था त सम्झो कि तकरीबन में ॿी ऐं जॾहिं बि तकरीबन जन किताब अची सघूं था तकरीबन 50 साल खां मथे अची माना जेको आहे स्टेज ते वेही था रहनि, ॻाल्हाइण जो आहे रोज़ाना किताब पार्टिसिपेशन मिले ई कोन थी, को मौक़ो ई कोन थो मिले न पार्टियुनि में न तनज़ीमुनि में न इदारनि में न वरी पब्लिक मंच ते सिंध अॻियां वधंदी, सिंध तरक़ी कंदी, हिन जो हल कढो। मुख़्तसिर जवाब थो ॾियां त हिन हाउस में ॿ अहिड़ा चेहरा मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि जेके यंग ऐं एनर्जेटिक आहिनि। मां उन्हनि खे चयो तव्हां तयारी करे अचो, तव्हांखे स्पेस ॾींदासीं, ऐं जेके उहे तयारी करे न आहे त मां हिते वेठा आहिनि। सही हाणे मुंहिंजी ॻाल्हि त आप सम्झां थो त हमारा साल तमामु हिन जॻह असां नई ॻाल्हि रखी आहे त पोपिन असां रखियो आहे ऐं ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, तमामु बहितरीनु सवाल थिया आहिनि। मेयर साहब जो जेको सुवालु थियो आहे यकीनन असां इहो प्रोग्राम कंदासीं। तारीख़ जा मुतदरा किरदार केतिरा आहिनि। साईं पेज़ादे साहब जेको चयो आहे त लिखणु खपे, लिखणु सच खपे, सच उहो आहे जेको हुन दौर में चयो वञे, बाक़ी तो मर्ज़ जो हूंदो आहे। ऐं ॻाल्हि उहा कजे जंहिंसां जहिड़ो बि न थिए। असीं असुलु तरीक़ो इहो आहे, बदकिस्मती या ख़ुशकिस्मती आहे आऊं ई अमाला आई विटनेस आहियूं। सच लिखिजे ऐं जेको ॾिठो आहे उहो लिखिजे, बाक़ी कूड़ जे लिखिजे त पोइ त घणो ई कुझु आहे। सो हीउ प्रोग्राम तमामु बहितरीनु थियो आहे। मां सभिनी खे घुराईंदो आहियां तव्हां आयो ऐं सभिनी खुली दिलि सां ॻाल्हायो।